ڀرياسٽي ڀرسان ڳوٺ अक گانگھرو में चئين घरन खे اوچتو बाहि लॻी वई। बाहि सबबि अल्ह तल्ह सड़ी राख थी वियो आहे। इतला ते फायर ब्रिगेड वाक़े वारे हंधि पहुती बाहि ते ॻोठाणनि जी मदद सां 3 कलाकनि बाद ज़ाब्तो आंदो वियो। बाहि मुतासिर ॻोठाणनि में मोहसिन घांगरो, सूमर घांगरो, महमूद घांगरो, रमज़ान घांगरो शामिल आहिनि। बाहि लॻण सबबि कखावन घरन में पियल सामान हंध खटूं रोकड़ रक़म न्याणी जो ॾाज जो सामान माल चारो सड़ी राख थी वियो। मुतासिर ॻोठाणनि बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल मदद जी अपील कई। इन सिलसिले में मुतासिर ॿुधाए थो त बाहि घरनि खे ॾिनल लोढ़े मां लॻी, जेका ॾिसंदे ई ॾिसंदे घर तोड़े माल वारे छपरे खे विकोड़े वई, जंहिं सबबि घर में पियल समूरो खट जो सामान हंध बिस्तरा खट ॾाज जो सामान सबूरो राख थी वियो, जंहिं सबबि लखे रुपए जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त कुझु देरि में फायर ब्रिगेड अमले जी अची ॻोठाणनि जी मदद सां 3 कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो। हुन चयो त असां मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। चुडियल नुमाइंदनि तोड़े इंतज़ामिया फौरी तौर ॿाहिरि कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।